इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खुसो। नाज़रीन, कराची खां कश्मीर ताईं सॼे सिंध अंदरि केमिकल वारो जेको ठहियल खीर आहे उनजो विकिरो सरेआम जारी आहे। उन सां गॾु ॿियूं जेके मिलावट वारियूं शयूं आहिनि रोज़मर्रा जे इस्तेमाल में, उहे मासूम ॿारनि जे जेको इस्तेमाल वारियूं शयूं हुजनि या असांजा जेके कराची खां कश्मीर ताईं जेको होटलिंग वारो निज़ाम आहे उन में सफ़ाई और किथे बि तव्हांखे नज़र न ईंदी। इन सॼे मामले खे कंट्रोल करण लाइ सिंध सरकार पारां फूड अथॉरिटी जो जेको क़याम आहे उहो अमल में आंदो वियो, पर उन बावजूदि बि जेको मिलावट वारो धंधो आहे, मिलावट माफ़ी आहे, उनखे लगाम न आहे। सबबु सिर्फ़ु इहे आहिनि त उन्हनि जी ई मिली भगत सां, मुबैना तौरु उन्हनि जी मिली भगत सां सॼो जेको हीउ केमिकल वारो खीर आहे इन जो विकिरो जारी आहे। केर बि उन्हनि खां पुछण वारो न आहे। हालत इहा आहे त फूड अथॉरिटी अंदरि जेके अमलदार आहिनि मुबैना तौर ते DG ऑफिस में हिकिड़ो जेको डेली वेजिस ते भर्ती थियल मुलाज़िम आहे उहो केतिरनि ई सालनि खां सॼे सिस्टम ते हावी थियल आहे। सॼो सिस्टम उहो पाण हलाए पियो, पर केर बि पुछण वारो न आहे। इन सॼे मामले ते छा सूरत हाल आहे जेको आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि अंदरि उते जेको केमिकल वारो खीर आहे उहो विकिरो थिए पियो, छो आख़िर उन्हनि खां पुछाणो न पियो कयो वञे। सॼे मामले ते ॻाल्हि ॿोल कबी असांखे सखर खां जेको वीडियो ते जॉइन कयो आहे साहिल जोगी साहिब आहिनि, असांजा रिपोर्टर आहिनि, उन्हनि सां जॉइन कयो आहे। रशीद सुमरो साहिब आहिनि, कश्मीर कंदकोट जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि सां वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। उन सां गॾु शाहिद ख़ासकेरी साहिब आहिनि, मीरपुर ख़ास जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि सां जॉइन कयो आहे। ऐं उन सां गॾु कुझु थोरी देरि में परवेज़ अबड़ो साहिब आहिनि जेकाबा जा रिपोर्टर, उहे असांखे जॉइन कंदा। डॉक्टर महबूब नूनारी साहिब आहिनि, चेयरमैन आहिनि यंग डॉक्टर एसोसिएशन जा, उहे असांखे थोरी देरि में जॉइन कंदा। साहिल साहिब, मां तव्हां ॾींदुसि, तव्हां खां शुरूआति कंदुसि। सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहरु आहे ऐं मजमूई तौर ते इहे रिपोर्ट साम्हूं अचनि पियूं त सॼे सिंध अंदरि केमिकल खां जेको ठहियल खीर आहे उनजो विकिरो जारी आहे। तमामु जेको आहे त ज़हरीलो इहो खीर आहे। उन सां गॾु ॿियूं कहिड़ी जेके मिलावट वारियूं शयूं जेको आहे त सखर में विकिरो थियनि पियूं ऐं फूड अथॉरिटी छा पई करे? साईं महिरबानी सुभान साहब, ही इंतहाई अहम इशू आहे ऐं इन इशू ते सिविल सोसाइटी पारां, शहरनि पारां, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां एहतजाज बि कया वञनि था। उन खां अलावा जेके लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि उन्हनि ॾे जेके से शिकायत लिखत में ॾिनी पई वञे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त उहा जेका आम माण्हू जी शिकायत आहे, जेका शहरनि जी शिकायत आहे, उन ते को बि जेको आहे सो इंतज़ामिया पारां नोटिस न पियो वरितो वञे। त इन जे करे जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं सखर जेको सिंध जो 3 नंबर वारो शहर सखर आहे, हिते बि जेकॾहिं ॾिसूं था त डेली बेसिस ते जेको आहे सो हज़ारे मण खीर जो जेको आहे वाहिपो थिए पियो ऐं हज़ारे मण खीर जे वाहिपे में केमिकल जेको आहे सो मिलावट थियल आहे। इन जे करे मुख़्तलिफ़ माण्हुनि में जेके बीमारियूं आहिनि उहे पैदा थियनि पियूं। माण्हुनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी त उनजो चवणु आहे सुभान साहब, एतिरे क़दुरु माण्हू चवनि था त भले तव्हां खीर में पाणी असांखे मिलाए ॾियो, असांखे उहो क़बूल आहे, पर केमिकल असांखे मिलाए न ॾियो। ही हालत आहे। अच्छा, सिंध जा माण्हू कंहिं दौर में कंहिं वक़्त में साहिल साहिब खीर में जेको पाणी जी मिलावट खे बि ग़लति सम्झियो वेंदो हो ऐं उनखे बहितर न सम्झियो वेंदो जेको खीर में सिर्फ़ु पाणी मिलावट कंदो। हाणे जी तव्हां चओ था माण्हुनि जो इहो मुतालबो आहे त भई असांखे पाणी भले विझी ॾियो, पर हीउ जेको ज़हरीलो खीर आहे हीउ न ॾियो। त इहा ई ॻाल्हि सुभान साहब त सिर्फ़ु पाणी मिलावट करण खे ई जेको आहे एब बि सम्झियो वेंदो, ॾोह बि सम्झियो वेंदो। भाॻिया पाण जेको आहे पाणी न मिलाईंदा हुआ, पर उन सां अलावा खीर जे विकिरो खे बि, लस्सीअ जे विकिरो खे बि हू एब ऐं ॾोह सम्झियो वेंदो। बिल्कुलु ईअं आहे। सिंध उहा ख़ुशहाल धरती आहे, पर हाणे अफ़सोस सां चवणो थो पए त उहो खीर जेको आहे विकिरो त थिए पियो, उहा ॿी ॻाल्हि आहे। वरी उन खां पोइ पाणी जेको विधो वञे थो उहा अञा ॿी ॻाल्हि आहे। वरी हाणे जेका केमिकल जी मिलावट आहे उहा अञा वधीक इंसानी सिहत जे लाइ हानिकार आहे। उन खां अलावा तव्हां ॾिसो त मींहं हुजनि, गऊं हुजनि, उन्हनि खे जेका सुई खीर वधाइण जे लाइ या खीर जझे मिक़दार में कढण जे लाइ उहा सुई हई वञे थी, जेका उहा पिणु जानवर लाइ नुक़सानकार आहे। उन खां अलावा उन खीर जे लाइ नुक़सानकार आहे ऐं वरी उन खीर में मिलावट कई पई वञे। ऐं सखर में हज़ारे मण जेको आहे खीर उहो होटलनि ते ऐं उन खां अलावा घरनि में कारखाननि ते विकिरो थिए पियो। आइस्क्रीम उन सां ठहे पई ऐं उन खां अलावा फालूदा, शरबत, जूस वग़ैरह, चांहि जेका उन केमिकल वारे खीर जी थिए थी। माना हर जॻह तव्हांखे ज़हर मिलियल, ही केमिकल न आहे, ज़हर मिलियल खीर नज़र ईंदो। पर फूड अथॉरिटी जी असीं ॻाल्हि कयूं या उन खां अलावा असां म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी ॻाल्हि कयूं
या असां डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जी ॻाल्हि कयूं या जेके बि लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि अथॉरिटियूं आहिनि उन्हनि जी असीं ॻाल्हि कयूं त उहे ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि उन्हनि जी मुजरमानी गफ़लत आहे जंहिंजे करे जेको आहे सो केमिकल वारो खीर ठीकु विकिरो आहे थिए पियो साहिल साहिब तव्हां सां गॾु ई रहो केमिकल वारो साहिल मां साहिब तव्हां वापसि अचां थो जेको आहे डॉक्टर महबूब नुनारी साहिब आहिनि यंग डॉक्टर एसोसिएशन जा चेयरमैन आहिनि उन्हनि सां टेलीफोन लाइन ते जॉइन कयो डॉक्टर साहिब तव्हांजी महिरबानी डॉक्टर साहिब ही तमामु हिकिड़ो वॾो अलमी हुओ आहे त सिंध जा उहे माण्हू जेके कंहिं दौर में खीर में जेको आहे न सिर्फ़ु पाणी मिलाइण खे बि जेको आहे त ग़लति सम्झो वेंदो हो सिंध जा उहे भाॻिया जेके खीर न खपाईंदा हुआ उहो विकिरो न थींदो हो तव्हां फ्री में खीर वठो लेकिन उहो विकिरो करण खे ऐब सम्झंदा हुआ उन सिंध में हाणे हर हंधि कराची खां कश्मीर ताईं चपे चपे ते केमिकल वारो जेको ज़हरीलो खीर आहे उनजो विकिरो थिए पियो उनखां पोइ अस्पतालनि जो हाल त तव्हां ॿुधाए सघो था त केतिरे तादाद में तव्हांजे मरीज़ अचनि पिया मुख़्तसिरनि सां मूंखे ॿुधाइजो असांजे माण्हू खे सिंध जे माण्हू खे ॿुधाइजो त आख़िर कहिड़ियूं कहिड़ियूं जेको आहे बीमारियूं ही जेके मिलावट वारियूं शयूं आहिनि इन जे इस्तेमालु थियण सां पैदा थियनि पियूं ऐं अस्पतालनि अंदरि छा सूरत हाल आहे साईं शुक्रिया तव्हांजो बेहतरीन इशू ते जेको संजीदा इशू आहे जेके असांजी सोसाइटी असांजी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे या सिंध गवर्नमेंट में जेके लॻापियल इदारा आहिनि जेके फूड डिपार्टमेंट जा जेके शयुनि खे बिल्कुलु इग्नोर कयो आहे त असांजे जेके मौजूदा जेका सूरत हाल आहे जेके असां पंहिंजा खाधा या जेका खीर जी ॻाल्हि था करियूं जंहिंमें असांजे जेके मिल्क में काफ़ी अहिड़ो केमिकल इस्तेमालु कया वञनि था जिन में कुझु अरसे में त माण्हू खे फील न थियो अॻियां हली मैदे जा कैंसर थी वेंदा आहिनि ओरल कैंसर थी वेंदा आहिनि मैदे जे कैंसर जे करे काफ़ी बीमारियूं थी वेंदियूं आहिनि शुरू में माण्हुनि खे काफ़ी जेके खीर पीअंदा आहिनि इनमें केमिकल्स जो एतिरो मुख़्तलिफ़ केमिकल जो हूंदो आहे मिलावट हूंदी आहे जेको माज़ी में पाणी विझंदा माण्हू अॻी दौर में माण्हुनि में हिकिड़ी ईमानदारी हूंदी हुई हाणे अॼुकल्ह दौर में जेके असांजा जेके वापारी आहिनि या जेके खीर फ़रोख़्त कनि था उन्हनि में काफ़ी केमिकल्स जो इस्तेमालु कयो वञे थो जेके अॻियां हली माण्हुनि खे काफ़ी मैदे जो अॻियां हली जेको परमानेंट शुरू में त माण्हुनि खे मैदे जूं बीमारियूं थींदियूं आहिनि अल्सर थींदा आहिनि उल्टियूं थींदियूं आहिनि बदहज़मी थी वेंदी आहे गैस थी वेंदी आहे अॻियां हली केमिकल जा जेके खीर इस्तेमालु करण सां हली अॻियां हली इहो कैंसर में तब्दील थी वेंदा आहिनि अहिड़ा कई केसिस आहिनि जेके लाड़काने में हुजनि कराची में हुजनि चाहे नवाबशाह में हुजनि अहिड़ा केसिस अॻियां हली 3-4 साल मुसलसल इहो खीर इस्तेमालु करण सां माण्हू बीमारी में मुलतवा थी था वञनि त हुकूमत खे घुर्जे त हिन शयुनि ते एक्शन खणे जेके खाधे पीते जी शयूं आहिनि जे खीर जी जेको पाण इस्तेमालु कयूं था जेके इहा तकलीफ़ असांजी प्राइमरी शइ आहे जेका घरनि में हर जॻह ते ऑफिसनि में नंढनि वॾनि खे इस्तेमालु कई वेंदी आहे जेके ॿार या वॾा जेके खीर वठनि था खुलो मार्केट मां वठनि था उन्हनि में जेके दुकानदार केमिकल मिक्स थियनि था उनजो वॾो नुक़सानु थिए थो असांखे उमेदु आहे त इहो तव्हां जेको इशू हाईलाइट कयो आहे त इन खां पोइ अॻियां हली जेके इदारा आहिनि ते एक्शन खणंदा जीअं असांजी मैदे जी बीमारियुनि में गले जी बीमारियुनि में पेट जी बीमारियुनि में हिकिड़ो वॾो फ़ाइदो थींदो डॉक्टर साहब ईअं चई सघूं था तव्हां वटि जेके मरीज़नि जेके अचनि था घणा मरीज़नि जो इहो अंग बि आहे शामिल जेके माण्हू इन मिलावट वारी शयूं ही केमिकल वारो खीर पंहिंजी जाइ ते आहे पर असां वटि मजमूई तौर ते खाधे पीते जे आम शयुनि हर ॿी टी शइ में जेको आहे मिलावट कई थी वञे छा उहो अंग बि अचे पियो अस्पतालनि ॾांहुं उन्हनि माण्हुनि जो रुख बि आहे अस्पतालनि ॾांहुं हिकिड़ी रस्ते ॻाल्हि इहा ई आहे फूड पॉइज़निंग ॿिया जेके खाधा जेके मार्केट में इस्तेमालु कया वञनि था खाया वञनि था जेके शयूं इस्तेमालु थियनि थियूं मिर्च मसाला हुजनि खाधे जा मसाला हुजनि हुनमें काफ़ी जेके लोकल फैक्ट्रियूं ठही पयूं आहिनि जेके रजिस्टर्ड कोन्हे जेके कराची में या ॿियनि शहरनि में लोकल फैक्ट्री जे करे ई काफ़ी जेके शयूं सस्तियूं मिलनि थियूं उहे वधीक नुक़सानु ॾियनि थियूं बिल्कुलु ईअं इन जी कोन्हे का तक़ाज़ा कोन्हे शयुनि जी का अहिड़ी गारंटी कोन्हे ऐं अॼुकल्ह जेको तव्हां टॉपिक उथारियो आहे हिनमें अॻियां हली जेके शुरू में माण्हू उल्टी शिकायत कंदो बदहज़मी शिकायत कंदो मैदे जे अल्सर जी शिकायत कंदो अॻियां हली उहो परमानेंट इस्तेमालु करण खां पोइ वरी कैंसर में चेंज थी वेंदो आहे त बहितर इहो आहे त माण्हू शुरू में ई उपाउ वठे खीर इस्तेमालु कयो वञे थो निगरानी में वठनि त उहो इस्तेमालु करे ॿारनि जी या वॾनि जी बीमारियुनि खां बचाव थी सघे ठीकु आहे वॾी महिरबानी डॉक्टर महबूब नुनारी साहब तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु नाज़रीन तव्हां असांजे डॉक्टर महबूब नुनारी साहब जी गुफ़्तगू ॿुधण जो चवणु आहे त हीअ जेके मिलावट वारियूं शयूं आहिनि हुननि जे जेको आहे त इस्तेमाल सां कैंसर समेत मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उहे थी सघनि थियूं ऐं ॾिठो बि वञे पियो त असां वटि इहे मैदे जा जेको आहे हर ॿियो टियों माण्हू इन मैदे जे मर्ज़ में मुब्तला आहे ख़ासि तौर ते जेको हीउ कुझु सालनि खां वठी करे केमिकल वारो जेको ज़हरीलो खीर आहे उहो विकिरो त कनि पिया उहे माण्हू उहे पंहिंजे कमाई जे लालच में पंहिंजे पैसनि कमाइण जे लालच में कनि पिया पर असांजे माण्हुनि खे बि ध्यानु ॾियणो पवंदो असांजे माण्हुनि खे इहो जेको मुज़र सिहत खीर आहे शहर जे माण्हुनि जी मजबूरी आहे उहो सम्झी नथो सघे किथां खीर वठणु घुरिजे किथां न हुजे पर इहे ॿाहिराड़ियुनि वारे इलाइक़नि में बि ख़ासि तौर सां कश्मीर कंदकोट जेकाबाद
मुख़्तलिफ़ जेके असांजा सिंध जा ज़िला आहिनि उते बि ख़तरनाक जेको इहे केमिकल वारो खीरु आहे। भाॻिया आहिनि उतां जा माण्हू, समझबूझ वारा माण्हू आहिनि, पर सस्तो सम्झी घाटो सम्झी जेको हीउ खीरु आहे ही वठनि पिया ऐं पंहिंजे मासूम जेका पाण बि इस्तेमालु कनि पिया, पंहिंजे मासूम ॿारनि खे बि इस्तेमालु कनि पिया। ऐं जेको इदारो आहे जेको हिननि खे रोके सघे थो, जेको हिननि ते कंट्रोल करे सघे थो, उन जा जेके अमलदार आहिनि उहे उन तरफ़ ध्यानु न पिया ॾियनि। हीअ जेके ज़िला आहिनि उहे ऑफिसरनि हवाले थियल आहिनि, उन्हनि जी जेका मुबैना तौर ते बसि जेको फिक्स थियल धंधो आहे उहो कनि पिया। ऐं सिर्फ़ु ही खीरु न जेको आहे त फ़रोख़्त थिए पियो, आम जेके खाधे पीते जी शयूं आहिनि, मासूम ॿारनि जी चिप्स खां वेंदे टॉफ़ीज़, मुख़्तलिफ़ शयूं इहे मिलावट सबबु इस्तेमालु थियनि पियूं, नाक़िस जेके शयूं आहिनि उन्हनि सां ठहनि पियूं, जंहिं सबबु बीमारियुनि में जेको आहे ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो अचे पियो। तव्हां सरकारी अस्पतालनि में हलिया वञो, प्राइवेट अस्पतालनि में हलिया वञो, अस्पतालूं मरीज़नि सां सथियल नज़र ईंदियूं। परवेज़ अबड़ो साहिब आहिनि, जेकाबाद जा रिपोर्टर आहिनि, सरहदी ज़िलो आहे असांजो। परवेज़ साहिबु, छा सूरत हाल आहे जेकाबाद में? केमिकल जो खीरु हुजे, उनखां अलावा ॿी खाधे पीते जी कुझु मिलावट वारियूं शयूं आहिनि, उन्हनि जो विकिरो केतिरो आहे? ऐं ख़ासि तौर ते जेको कंट्रोल जिन खे करिणो आहे त भई माण्हुनि खे जेको आहे त साफ़ सुथरी शइ मिलणु घुरिजे, जेको चेक जंहिंखे करिणो आहे उहो छा पिया कनि साईं? दुकान साईं तव्हांजी वॾी महिरबानी। हे हिकिड़ो टॉप इशू आहे सिहत सां जेको लॻा पियल आहे, जंहिंते तव्हां प्रोग्राम कयो था। असां सां वॾो ज़ुल्म आहे साईं। मां कई भेरा KTN न्यूज़ ते काविश में स्टोरीज़ कयूं, पर कुझु देरि ताईं थोरो हुनजो असरु हूंदो आहे, हुन पोइ इंतज़ामिया साॻाई लाटूं साॻाई चुभ। त असां वटि जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त सिंध बलूचिस्तान जो सरहदी ज़िलो आहे। हिते पठान जेके आहिनि, ख़ुसूसन होटल उन्हनि जा टावर रोड ऐं काइदे आज़म रोड ते जेको शहर जो हब आहे उहो सॼो उन्हनि जो आहे जी। उन्हनि जे मथां वापारियुनि जा बि हथ आहिनि। उहे सरे आम इहो केमिकल वारो खीरु विकिरो कनि था ऐं चांहि विकिरो कनि था। ऐं चांहि जेको आहे सो असांजो माण्हू जेको आहे सो घणो वांदो हुजे थो, कमकार खां निकिरी अचे थो या कमकार करे बि नथो, त होटलनि ते वेठा आहिनि। चांहि जो आहे पोइ आम आहे या हिकिड़ा माण्हू आहिनि, छाकाणि त गैस जो मसइलो आहे हिते जेकबाबाद में, पर कुल सिंध में मसइलो आहे इहो। बिजली जो मसइलो आहे, गैस जो मसइलो आहे। त पोइ जेके महिमान ताई अचे थो घर में, उहे बि होटलनि खां चांहियूं घुराइनि था। त ऐं आम जेको वापे जो खीरु आहे, दुकानदार बि जेको विकिरो कनि था, उहो बि इहो ई खीरु आहे। हाणे तव्हां पंहिंजी ज़िंदगी में ॾिठो त टैंकरनि में बि खीरु ॾींदा आहिनि। कंदकोट खां ऐं कश्मीर खां खीरु अचे ऐं टैंकरनि में अचे। हाणे ही छा आहे तरीक़ो कार? ही टैंकरनि में खीरु कीअं ईंदो? हेॾो सारियूं ॿोॾूं आयूं, तबाहियूं थियूं। परवेज़ साहिब, उनमें अहिड़ो इंजेक्शन इस्तेमालु कनि था जेको भले टैंकर में तव्हां खणी कहिड़े बि सेंटीग्रेड ते रखो, उस हुजे त उहो ख़राबु न थींदो। त उनमें उहो केमिकल शामिल आहे, तंहिंजे करे उहो ठहे सॼो केमिकल सां थो। इहो बि असांजे माण्हू खे सम्झणो पवंदो परवेज़ साहिब। त असांजे माण्हू वीचारा वञनि काॾे पोइ? हिकिड़ो घर जो माण्हू 240 रुपया किलो खीरु ख़रीद कनि था। किथे 250 रुपये किलो आहे त बाबा कंहिं ॾींहुं लालच में त को सुठो खीरु मिली वञे। ऐं जेकॾहिं किथे किथे जेकॾहिं माल जा भाड़ा आहिनि, जिथे महंगो ॾिसनि था उतां बि वठनि था, पर उन खीर में बि उहो लुत्फ़ न आहे। पर कंहिं कंहिं हंधि चङो बि आहे, पर अक्सर 99% खीर में केमिकल आहे। हाणे खीर सां त वाबस्ता इंसान जी ज़िंदगी आहे। कंहिं मां वटि खीर बि न हूंदो, पंहिंजे ॿार खे बि खीर फीडर में पीआरींदी, त उन ॿार जी ज़िंदगी त तव्हां मौत जे हवाले करे छॾियो था। परवेज़ साहिब, हे उहा माफ़िया आहे जेका हिकिड़ो हेरोइन, चर्स, अफ़ीम, शराब विकिरो करण वारे खां बि ख़तरनाक आहे। छाकाणि त जेको ही जेके नशा आहिनि, ही उहे नशा आहिनि जेके असांखे ख़बर आहे, आम माण्हू खे ख़बर आहे त भाई ही असांजी सिहत लाइ नुक़सानकार आहे। ही असां ख़रीद कंदासीं, पैसा भरे वठंदासीं, सिहत खे नुक़सानु थींदो। ही त उहो शइ ॾियनि पिया जेको खीर जी सूरत में, जेको आम माण्हू पंहिंजे ॿारनि खे पीआरींदो, पाण पीअंदो, पंहिंजे घर में इस्तेमालु कंदो। चांहि मीन्स माना हिकिड़ी सुठी शइ जी सूरत में ज़हर पिया ॾियनि। बिल्कुलु तव्हां सही चओ था त ही असांजी ज़िंदगी सां लॻा पियल मसइलो आहे। वरी हुन खां पोइ चिप्स ते अचूं। मां डॉक्टरनि खे चवंदो, डॉक्टर चवंदा आहिनि त यार ॿारनि खे चिप्स न खारायो। हाणे चिप्स जा त कारखाना हिते खुलियल आहिनि, सही लोकल माण्हू कारखाना खोले वेठा आहिनि। उन चिप्स में बि केमिकल, ज़हर ऐं टाफियूं ऐं इन खां सवाइ ॿी शयूं। पर खीर त आम माण्हू जी रूटीन आहे
उहो इस्तेमालु करे थो, उन खीर में जेकॾहिं तव्हां एतिरो केमिकल विझंदो ऐं माण्हुनि खे ज़हर पीआरियो त हुकूमत छाजे लाइ आहे, इदारा छाजे लाइ आहिनि, डिप्टी कमिश्नर छाजे लाइ वेठो आहे, पूरी चीफ सेक्रेटरी फूड छाजे लाइ अथॉरिटी वेठो ठाही आहे? अथनि पूरी, उनमें उनजो करोड़नि रुपए जो बजट आहे। साईं जैकबाबाद में मां तव्हांखे हालत ॿुधायां त असां एॾियूं स्टोरियूं करे करे थकिजी पियासीं, उन खां पोइ थका त कोन आहियूं, असां त अञा पंहिंजो कमु जारी रखंदासीं। बिल्कुलु। हाणे हिकिड़ो नंढो हिकिड़ो कमरो आहे, उन डिप्टी कमिश्नर ऑफिस में उनखे ॾिनो त हिकिड़ो इंस्पेक्टर, मां थोरी देरि अॻु में ॻाल्हि थी आहे, जी हाणे उहो इंस्पेक्टर छा कंदो, सही। डिप्टी कमिश्नर पाण निकिरंदो ई न आहे, हिकिड़ो विहारे वेठो आहे जेको आहे सो असिस्टेंट कमिश्नर, हा। उहो निकिरे थो कॾहिं वक़्तनि। यार तव्हां वञो त सही, मिर्चनि में मिलावट, लूण में मिलावट, हर शइ में मिलावट, गोश्त जा रेट वधीक, केमिकल वारो खीर, हे ज़ुल्म न आहे? फूड अथॉरिटी छाजी आहे? पधारूं छाजे लाइ डिप्टी डायरेक्टर वेठो आहे जेको लाड़काणे में, उहो छाजे लाइ वठे थो? ज़ुल्म आहे असां सां, असांजे माण्हुनि सां, सिंध जे माण्हुनि सां। इहो त कराची में बि अञा वधीक ज़ुल्म आहे, पर जैकबाबाद में त हिन खां वधीक ज़ुल्म आहे। इन ते कंट्रोल थियणु खपे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं पती कॾहिं अचूं था, पती जेकी चांहि में हिते मलाई वञे थी, होटलनि ते ॾिनी वञे थी, उहा बि 2 नंबर, उन पती में बि केमिकल। हा बिल्कुलु ईअं आहे। हे ज़हर माण्हुनि खे पीआरनि था साईं, हे ड्रग्स में त 2 नंबरी आहे, हीरोइन ऐं आइस त हले थी, पर हे माना ईअं सम साफ़ सुथरो कारोबार आहे, उन में त परवेज़ साहब उनमें जेके समझ बूझ वारा माण्हू आहिनि, जिन खे ख़बर आहे हीअ ज़हर आहे, उहो ख़रीद न कंदा, पर हीअ त खाइण वारी शइ जेका पंहिंजे रोज़मर्रा में इस्तेमालु थिए पई, उनमें धुंध ॾेई करे माण्हुनि खे विकिरो कनि पिया। ऐं ईअं कोन्हे त अच्छा परवेज़ साहब ईअं आहे कोन। ॿुधो न, आम माण्हू काॾे वञे, आम माण्हू जेको वीचारो, असां वटि तक़रीबन 80% 90% ग़रीब तबिको आहे, गोरे तबिको आहे, उहो वीचारो काॾो वेंदो? 1 किलो खीर वठंदो, पाउ खीर वठंदो, पंहिंजे घर में चांहि ठाहींदो पींदो, महिमान ताईं को अचे वञे थो, उहो काॾे वेंदो? बिल्कुलु ईअं। उहो माण्हू जेको पंहिंजो माना रखंदो या को समझ बूझ वारो माण्हू, उहो त असां वटि जेको आहे सो 80% जेको आहे ग़रीब तबिको आहे, ग़रीब तबिके खे जिन्हनि तबाह करे छॾियो आहे, हॉस्पिटल्स भरिया पिया आहिनि ग़रीबनि सां, सही। पोइ उनमें अमीर माण्हू आहे साईं? तव्हां मूंखे ॿुधायो कहिड़ी हॉस्पिटल में ग़रीब माण्हू आहे? जैकबाबाद जी जिम्स हॉस्पिटल खां ऐं सिविल अस्पताल खां वठी जे पूरे कराची ऐं सिंध में तव्हांखे ग़रीब माण्हू ई मिलंदो जेको ज़ुल्म जी चकी में पिसियल आहे। त इहो सिंध गवर्नमेंट खे सोचणु घुर्जे, वफ़ाक़ी हुकूमत खे सोचणु घुर्जे। बिल्कुलु ईअं। परवेज़ साहब अस्पतालुनि तरफ़ तव्हां ध्यानु ॾियो पिया, अस्पतालूं ठाहियो पिया, पर कोशिशि कयो त अस्पतालनि में घटि खां घटि माण्हू अचनि, हीअ जेके मिलावट वारो ज़हर आहे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। परवेज़ साहब मां तव्हां ॾे अचां थो वापसि। हालत इहा आहे त हीअ जेकी फूड अथॉरिटी जंहिंजो क़याम आंदो वियो आहे, उनमें हिकु डेली वेजिस मुलाज़िम आहे जेको क्लर्क लेवल जो माण्हू हुजे, उहो सॼी सिंध डील कंदो त उते सूरत हाल छा हूंदी? रशीद सुमरो साहब मां तव्हां ॾींदुसि, ख़तरनाक तरीन जेको आहे अगरि केमिकल वारे खीर जे विकिरे जे हिसाब सां अगरि ज़िलो आहे त उहो कश्मीर कंदकोट ज़िलो आहे। सरियाम इंडस हाईवे ते हीअ जेको खीर आहे, हिन जा वॾा वॾा दुकान ठहियल आहिनि जिते कंटेनर भरिजी करे शिकारपुर, जैकाबाद, बलूचिस्तान जे दराबुगटी, सखर ताईं खीर वञे पियो। छा सूरत हाल आहे? छो इंतज़ामिया हिननि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे? रशीद साहब जी सुभान साहब, अगरि ॻाल्हि कजे त कश्मीर डिस्ट्रिक्ट जेके आहे पंजाब जी सरहद सां लॻे थो जी, ऐं हिते 3 वॾियूं जेके डेरियूं आहिनि उहे खीर जूं क़ाइमु कयूं आहिनि। छो पंजाब में तमामु घणी सख़्ती आहे। पंजाब जा वापारी उतां केमिकल वारो खीर खणी अचनि था, हिते डंप करनि था, वॾियूं हिन जूं जेके डेरियूं लॻल आहिनि। उन खां पोइ हितां जेको आहे त वरी ट्रालनि जी सूरत में जैकाबाद बि वञे थो, शिकारपुर बि वञे थो, सखर बि वञे थो, ऐं ॿुधण में अचे थो त नवाबशाह ताईं इहो जेको खीर आहे उहो हितां जो पासे माना सेल कयो वञे थो। हिन असां अगरि ॻाल्हि कजे कंदकोट डिस्ट्रिक्ट जी, त कंदकोट डिस्ट्रिक्ट में 12 लख 12.5 लख आबादी आहे। अगरि हिते माल जी ॻाल्हि कजे त 1 लख खां वधीक माल न हूंदो। ऐं हीउ सॼो खीर जेको आहे सॼो ॾींहुं होटलनि ते बि हले थो, उनखां अलावा घर में बि हले थो। ऐं खीर हिते लखनि जी तादाद में जेको लीटर आहे, लख जी तादाद में लीटर जेको अचे थो उहो किथां अचे थो? खीर अॻे में डिप्टी कमिश्नर हुयो असां वटि, उन बाक़ाइदा सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी खे घुरायो, हिते चेकअप कयो ऐं उनमें वाज़े इहो कयो वियो हिते केमिकल खीर में मिलियल आहे। लेकिन लखे रुपया जुर्माना कया विया। उहे जेके डेरियूं हुयूं उहे सील न थियूं। हाणे बि कुझु टाइम हिते शहरी इतिहाद ऑल पार्टीज़ सभिनी गॾिजी करे एहतजाज कयो। उनखां पोइ डिप्टी कमिश्नर एक्शन में आयो ऐं सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी उनमें बि रशीद साहब उहे मक़ामी जेके नंढा नंढा दुकानदार उन्हनि ॾे विया, सरियाम जेके इंडस हाईवे ते जेको ट्रॉलर जेके भरे भरे जेको टैंकर मोकिलनि था, उन्हनि ख़िलाफ़ त कोई न पियो वञे होॾे। त
जी जी बिल्कुल उदी ते ॻाल्हि थी मां चवां थो त उन्हनि खे पहिरियों उन्हनि ॿुधाए छॾियो त असां सुभाणे अचूं था त इहो केमिकल वारो फीड तव्हां साइड करे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेकी सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी आई सभु डेयरियुनि ते वई, उन्हनि जो चवणु हुयो त हिते केमिकल न आहे पर बल्कि हिन में पाणी पाणी जो मिक़दार आहे, इन जे करे हल्का उनखे जुर्माना करे वापसि हली वई। पर असां हिते जेकी माना ॼाण वरिती आहे, जेके असांजा वेझा दोस्त आहिनि होटलनि वारा या ॿिया जेके हलाइनि पिया खीर, उन्हनि जो इहो चवणु आहे त हिते केमिकल वारो खीर हले थो जेको असांखे 120 रुपया मिले थो, उहो असां 200 रुपया हलायूं था। अगरि खीर ई आहे त पोइ 120 रुपया उन्हनि खे छो ॾींदा? एतिरो खीर त जेको निज आहे उहो 250 बि नथो मिले। सही ॻाल्हि आहे। जो जेको केमिकल वारो खीर आहे पंजाब खां अचे थो, हिते डब थिए थो, इन खां पोइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे खीर खे जेको आहे हुते सप्लाई कयो वञे थो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त कशमोर डिस्ट्रिक्ट में गुज़िरियल महीने इन केमिकल खीर सबबु 51 माण्हू जेके आहिनि उहे फोत थी चुका आहिनि। जिगर हर ॿियो माण्हू मादे जी बीमारी में जेको आहे मुलविस आहे, ऐं जिगर जूं बीमारियूं मादे जूं बीमारियूं आम थी चुकियूं आहिनि। कहिड़ी मुसलसल एहतिजाज करनि था, पर फूड कंट्रोल अथॉरिटी हुजे या ज़िले इंतज़ामिया कॾहिं बि को कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। जॾहिं बि उन्हनि अच्छा रशीद साहब, हिन जी रज़ामंदी सां ईअं चई सघूं था पाण त हिन जी सॼो रज़ामंदी आहे, हिन जी मिली भगत सां ई सॼो जेको कारोबार आहे धंधो आहे उहो जारी आहे? बिल्कुलु बिल्कुलु, हिन में चङनि भलनि जा हथ आहिनि, छो त ही करोड़नि जो कारोबार आहे, न लखनि जो न आहे, करोड़नि जो कारोबार आहे। इन में सभु मिलियल आहिनि। हितां जी कशमोर ज़िले जी आवाम खे बजाए अॼु ताईं न रोड मिलियो, न को सहूलियत मिली, पर न उन्हनि खे खीर बि जेको मिले थो उहो केमिकल वारो मिले थो। मां तव्हांखे वधीक ॿुधायां त जेके कुकड़ियुनि जो जेको गंद निकिरे थो, हिते हिकिड़ी फैक्ट्री लॻाई वई आहे जंहिं मां घी तयारु थिए थो। उहो घी मां समोसा तयारु थियनि था, पकोड़ा तयारु थियनि था, मिठाई थिए थी। गैर मयारी घी खाइण सां बि काफ़ी हिते बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। सफ़ाई सुथराई जी अगरि ॻाल्हि कजे त किथे कोई सहूलियत न आहे। फूड कंट्रोल कमेटी जॾहिं एहतिजाज थियनि था उनखां पोइ अचे थी फॉर्मेलिटी ॾेखाओ करे हली वञे थी, लेकिन उनखां बाद ज़िले इंतज़ामिया न को कार्रवाई करे थी, न ई का चेकअप करे थी। हितां जी आवाम मुसलसल परेशान आहे, दाईंदी रही आहे, एहतिजाज कंदी रही आहे त जेको केमिकल वारो खीर आहे इनखे बंदि कयो वञे। हाणे आम माण्हू जो इहो ई चवणु आहे त भले पाणी हुजे परवाह न आहे, पर इहो केमिकल वारो खीर पीअण सां, चांहि पीअण सां जेके मादे जा मर्ज़ पैदा थियनि था, जिगर जा मर्ज़ पैदा थियनि था, उनमें शहरी बीमारियुनि में मुब्तला थी के हिकु अॻु गुर्बत आहे त ॿियो वरी बीमारी, माण्हू ॾाढा परेशान आहिनि। पर सम्झ नथी अचे ज़िले इंतज़ामिया हुजे या सिंध हुकूमत हुजे या सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी आहे, उहा आख़िर छो ख़ामोश आहे? उहो पाण मुरादो कार्रवायूं कनि। पंजाब में ॾिसो डेली वेजिस ते उते कार्रवायूं थियनि थियूं, पर हिते असां वटि जॾहिं को एहतिजाज थिए या को इशू थिए त पोइ कार्रवाई कंदा, उन खां पोइ ख़ामोश वेही रहनि था। हितां जी आवाम सख़्तु परेशान आहे केमिकल वारे खीर खां। बिल्कुलु ई यार रशीद साहब, तव्हां सां गॾु ई हुजो, मां तव्हां ॾे अचां थो वापसि। असां वटि हालत इहा आहे त पाण करण लाइ तयारु न आहिनि, पाण कंदा छो जॾहिं उन सॼा ज़िला विराए ॾिना आहिनि, उन्हनि में हिसाब किताब ते ज़िला विरायल हूंदा त ज़ारी ॻाल्हि आहे पोइ कार्रवाई छो थींदी? ऐं ईअं ई माण्हुनि खे जेको आहे त निधण को छॾियो वियो आहे, इन ज़हरीले खीर, मिलावट वारियूं शयूं, मिलावट वारो घी, सॼे सिंध में ई जेके मिलावट वारियूं शयूं विकिरो थियनि पियूं। पर अस्पतालनि जी भरमार त ज़रूरु सरकार ॿुधाए थी अस्पताल तयारु करायूं पिया, शायदि सरकार खे अॻुवाट ख़बर आहे त वॾी तादाद में जेके माण्हू आहिनि उहे इन मर्ज़नि में मुब्तला थींदा, त अस्पतालनि जी वधीक ज़रूरत हूंदी। शाहिद साहिबु, मीरपुर ख़ासि जी छा सूरत हाल आहे? मीरपुर ख़ासि बि सिंध जे ॿियनि ज़िलनि वांगुरु ईअं मिलावट वारी शयूं, केमिकल वारो खीर जो विकिरो जारी आहे, फूड अथॉरिटी छा पई करे साईं? साईं वॾी महिरबानी सुभान साहब। पहिरीं ॻाल्हि त इहो जेको मिलावटी खीर जेको असांखे शुरू खां ई माना पहिरीं त कार्रवाई जेका आहे उहा त वञी वाड़नि ते थियणु घुरिजे, छाकाणि त उते वॾे में वॾो जेको इस्तेमालु थिए थो उहो आहे ऑक्सीटॉक्सिन जेका इंजेक्शन आहे उनजो। इहा तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी जेका आहे उहा हार्मोनल इंजेक्शन आहे, जंहिंजे इस्तेमाल सां जानवर फौरी तौर ते जेको आहे उहो खीर वधीक ॾिए थो। 10 खां 15 सैकड़ो खीर जेको जेतिरो हुनखे ॾियणो हूंदो आहे अमरवाजी तौर ते कंहिं सुठे खाधे ते, उनजे बनस्बत 10-15 सैकड़ो जेको वधीक खीर ॾिए थो। हाणे उहो खीर जो जेको आहे उन सां पोइ जेके जानवर जा ख़ुदि जा जेके हार्मोन्स आहिनि उहे पोइ उन खीर में जेको आहे उहे शामिल थी था वञनि था हलिया, ऐं जिन जो इस्तेमालु जेको आहे उहो बैदि में नंढड़नि ॿारनि ऐं इंसानी सिहत लाइ जेको आहे तमामु घणो जेको आहे उहो नुक़सानकार साबित थिए थो। छाकाणि त जेके कुझु डॉक्टरनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि ॿुधायो त ऑक्सीटॉक्सिन इस्तेमालु थियल जेके जानवरनि जो जेको खीर आहे उन सां
ॿारनि जे बलूगत ते तमामु तकड़ा जेके आहिनि उहे असर पवंदा। ॿार पंहिंजी उमिरि खां अॻु में ई जेके उहे ॿार बालिग थियनि था, थी था वञनि, उन्हनि जे जिस्मानी जिस्म में जेको उहो तब्दीलियूं अची थियूं वञनि। हाणे पहिरीं त सम्झो त मिलावट आहे इहा हिते शुरू में ई हितां खां शुरूआत थी थिए, जेको कुदरती तरीक़े सां खीर हासिलु नथो थिए। ॿियो जेको आहे पोइ वरी जेको ॿुधाइनि था त हिते जेको इस्तेमालु थिए थो, स्पेशली जेको ख़ुदा अथॉरिटीअ जेके सैंपल वरिता आहिनि उन्हनि में हिते खीर में जेको आहे उहो फार्मलिन जो इस्तेमालु कयो आहे। हाणे फार्मलिन हिकिड़ो जेको आहे उहो आबिगिरी गैस आहे, स्पेशली तव्हांखे ख़बर हूंदी त उहो इंसानी जिस्म जे जेको आहे शेल्फ लाइफ जेका आहे उनखे वधाइण जे लाइ मुर्दनि खे लाॻीतो जेको आहे उनखे उन जिस्म खे सड़ण ऐं ॻरण खां, या वरी अक्सर लेबोरेटरीज़ में जेके इंसानी एज़ा पियल हूंदा आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ रखण जे लाइ फार्मलिन जो इस्तेमालु थींदो आहे। पर हाणे जीअं सभिनी दोस्तनि ॻाल्हाए पई त वॾनि टैंकरनि में जेको आहे उहो अचे थो जेको खीर त ज़ाहिर उते उन्हनि खे उनजी शेल्फ लाइफ वधाइण जे लाइ, खीर खे ख़राब थियण खां बचाइण जे लाइ ऐं बजाए जो ॿिया के कुदरती तरीक़ा इस्तेमालु कजनि, उन में वरी जेको आहे उहो फार्मलिन जो जेको आहे उहो इस्तेमालु कयो थो वञे, जंहिं सबबु जेको आहे उनजा इंसानी सिहत ते, मैदे ते के ॿिया तमामु घणियूं जेके आहिनि उहे बीमारियूं जेके आहिनि उहे जनम वठनि थियूं। हिते ख़ुदि अथॉरिटीअ तरफ़ां कुझु जेके आहिनि उहे कारवायूं त कयूं वयूं, पर घणा जेके माल जा वापारी आहिनि, उन खां अलावा जेके वॾा दुकानदार आहिनि ऐं उन्हनि तमामु घणा जेका आहिनि उहे एहतजाज कया ऐं इवन जेको आहे उहो कारवायुनि खे जेको आहे उहो नाकाम बनाइण जी जेका उहा कोशिशि कई। ऐं ईअं ख़ुदि वरी जेके माण्हू जेके ॿिया जेके मुख़्तलिफ़ मिठाइनि जा दुकान आहिनि या बेकर्स आहिनि या वरी डेयरी शॉप्स आहिनि, उहे वरी उन्हनि ते ख़ुदि अथॉरिटीअ जे जेके अमलदार आहिनि उन्हनि ते वरी जेको करप्शन जो, ब्लैकमेलिंग जो, इन टाइप जा जेके आहिनि उहे इल्ज़ाम हणनि था। हिकु अधु ॾींहं जे लाइ जेके उहे कारवायूं शुरू थियनि थियूं होटलनि ते ऐं ॿियनि जॻहियुनि ते, पर पोइ बैदि में इहे कारवायूं जेके रुकिजी थी वञनि ऐं उहो सिलसिलो जेको आहे जीअं जो तीअं हलंदो थो रहे ऐं उनखे रोकण जे लाइ के बि जेके जोगा उपाय वठणु घुरिजनि उहे नथा वरिता वञनि। ठीकु आहे, बिल्कुलु ईअं आहे शाहिद साहिबु। सिर्फ़ु ही केमिकल वारे खीर जो मामिलो न आहे, अगरि पाण कराची खां वठी कश्मीर ताईं ॻाल्हि कयूं त पीअण वारो साफ़ पाणी जेको विकिरो थिए पियो, जेके फिल्टर प्लांट लॻाए करे विकिरो कनि पिया, उहो केतिरा दफ़ा इहा रिपोर्ट अची चुकियूं आहिनि त उहो पाणी गैर मयारी आहे, उन तरफ़ को ध्यानु कोन्हे, उते धंधो फिक्स थियल आहे, उतां को पुछण वारो कोन्हे। आम रोज़मर्रा जी शयूं उहे तव्हांजे लूण खां वेंदे, मिर्चनि खां वेंदे, तव्हांजे अटे में मिलावट खां वेंदे, सॼिनि शयुनि में मिलावट थिए पई। ऐं ईअं ई नाहे त इहो धंधो जेको आहे त को माफ़िया पंहिंजे लेखे पंहिंजे ज़ोर ते पियो हलाए। उहा अथॉरिटी जंहिंखे इहा ज़िमेदारी ॾिनी वई आहे त उहा हिन ते कंट्रोल कंदी, इन जे रोकथाम लाइ कमु कंदी, उहे कमु करण लाइ तयारु न आहिनि, निकिरण लाइ तयारु न आहिनि। हालत इहा आहे त हिन सॼे मामले ते DG फूड अथॉरिटी सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई त हू अचनि हा, हुनजो मौक़िफ़ शामिलु थिया, हू ॿुधाइनि हा त केतिरियूं कार्रवायूं थियूं आहिनि। हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त डिसंबर 2025 खां जॾहिं ही मिनिस्टर चेंज थियो, ऑफिशियल जेको फूड अथॉरिटी जो पेज आहे, सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जो पेज आहे, उन ते ज़ाहिरी ॻाल्हि अगरि कार्रवायूं थियणु घुरिजनि हा त उन ते लातादाद उन ते कार्रवायूं रखियल हुजनि हा। हिकु ऐं ॿिनि, हिकिड़े गोश्त कराची जी कंहिं गोश्त जी दुकान ते ऐं हिकिड़ी कोल्ड ड्रिंक जी दुकान आहे, उन ते कार्रवाई रखियल आहे। उहो ॿुधायो वियो आहे ही 6 महीननि जे वक़्त में सिर्फ़ु फूड अथॉरिटी जेको पाण ऑफिशियल तरीक़े सां चए थी त 2 कार्रवायूं करे सघी आहे। बाक़ी मिनिस्टर साहिब जी मीटिंगूं आहिनि, मिनिस्टर साहिब जूं तस्वीरूं लॻल आहिनि, DG साहिब जूं तस्वीरूं लॻल आहिनि, कारी वारा कख आहिनि। मां रशीद साहिबु तव्हां आम तासुर ॾिनो वेंदो आहे इहो त कश्मीर कचे वारो इलाइक़ो आहे, कचे मां खीर अचे थो, को एतिरी तादाद में उते मेहूं आहिनि जो जेको खीर देरा बुगटी ताईं हलियो पियो वञे, जैकाबाद परवेज़ अबड़ो साहिब ताईं मोकिलियो पियो वञे, सखर ताईं उहो खीर वञे पियो, छा सूरत हाल आहे हुते? बाक़ी को एतिरा मालवंद माण्हू रहनि पिया कश्मीर में? खान साहब जेकी मां सर्वे कई आहे, दोस्तनि खां पुछियो आहे त उन्हनि जो चवणु आहे त नंढो जानवर ऐं वॾो जानवर खीर ॾींदड़ 1 लख खां वधीक न आहे। ठीकु आहे। ऐं अगरि शहर जी ॻाल्हि कजे त शहर में बि फंदकोट में 10 खां 11 वाड़ा आहिनि, जंहिंजो मिलाए सिलाए अगरि ॻाल्हि कजे त उहे 100 कंदकोट जे बि खीर नथा ॾेई सघनि। सही। कंदकोट शहर में, कश्मीर डिस्ट्रिक्ट में जेतिरी खपत आहे 100 बि खीर जानवर खां नथो मिले। ही सॼो जेको केमिकल वारो खीर अचे थो पियो उहो पंजाब साइड खां, उहो ई कंदकोट शहर ऐं ॿियनि शहरनि में ई सप्लाई थिए थो। माल जेतिरो हुजणु खपे, बदमनी जे करे हिते जेके मालवंद माण्हू हुया उन्हनि माल पंहिंजा विकिणी छॾिया। हाणे उन्हनि वटि माल न आहे, अॻु माल हुयो पर हाणे जी निस्बत अगरि ॾिसे ॻाल्हि कजे त
जंहिं वटि 10 टगी हुयूं त हुन वटि हाणे 3 को 4 बचियूं सिर्फ़ु पंहिंजे पीअण लाइ, बिल्कुलु ईअं विकिरो करण लाइ एतिरो खीर न आहे। ठीकु आहे सिर्फ़ु केमिकल वारो खीर हली रहियो आहे। बिल्कुलु ईअं आहे न ठीकु आहे सिर्फ़ु कश्मीर में बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे जॾहिं मालवंद माण्हू आहिनि सुभाणे साईं मां विच में थोरो ॻाल्हाईंदुसि। जी जी मां कश्मीर ऐं कंदकोट के वेंदे मुरीद शाख ताईं गुडू ताईं घणो रिपोर्टिंग कई आहे जी त रशीद साहब सां मां आहियां मुतफ़िक़। ऐं 12 लख जो ज़िलो हुजे उते 1 लख माल हुजे ईअं न आहे। कश्मीर ऐं कंदकोट ज़िलो घणो जेको उनजो तालुक़ु आहे उहो ॿाराड़ी सां आहे ऐं मुरीद शाख ताईं गुडू ताईं जी पखेड़ आहे। उते जेकॾहिं असां चऊं बि 5 लख माल आहे, 5 लख जेकॾहिं गऊं आहिनि, मेंहूं आहिनि, बकरियूं आहिनि, उहे हुजनि बि या आहिनि बि त उन बावजूद बि ज़ुल्मात टैंकर भरिजी कीअं था अचनि। इहो मुमकिन ई न आहे बिल्कुलु ईअं आहे मां तव्हांजी ॻाल्हि सां इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियां इहो मुमकिन ई कोन्हे ऐं ज़रूरी न आहे त जंहिं वटि माल हुजे सॼा माण्हू पंहिंजो खीर विकिरो कंदा हुजनि इहो ज़रूरी न आहे ऐं बिल्कुलु इहा के मालवंद माण्हू उहे बि हूंदा न जेके पंहिंजे ॿारनि बचनि जे लाइ मखण बि रखंदा आहिनि, जेको खीर बि पींदा आहिनि, महिमानदारी जे लाइ बि रखंदा आहिनि। त ही असां सां कहर आहे, ज़ुल्म आहे। असां वटि इदारा हुजण बावजूद असां सिंध वासी जेके आहियूं असां निंदड़ आहियूं। सरकार असां वटि जॾहिं उन्हनि खे वोट खपंदा आहिनि, जॾहिं हू जेको आहे सो पंहिंजी कैंपेन हलाईंदा आहिनि त पोइ घणियूं वाइदा कंदा आहिनि। ज़ुल्म इहो आहे त पीपुल्स पार्टी खे सिंध जे माण्हुनि वोट ॾिनो आहे कश्मीर खां वठी कराची खां वठी किंजर ताईं ऐं पीपुल्स पार्टी उन्हनि माण्हुनि जे लाइ कुझु नथी करे। त यार तव्हां सोचो बिलावल साहिबु सोचे जैकबाबाद कश्मीर कराची इहे असांजा पंहिंजे सिंध जा शहर आहिनि हिननि खे तव्हां निंढको छो छॾे ॾिनो आहे। बिल्कुलु ईअं न आहे त असां जेकॾहिं अंग थरदड़ूं त हेतिरो माल आहे हेतिरो खीर छो थो अचे इहो त कंहिं इदारनि जो कमु आहे न। असां त परवेज़ साहब मामलो इहो आहे त इन ज़िले अंदरि सबबु सिर्फ़ु इहे आहिनि त डिप्टी कमिश्नर हुजे ॿिया जेके ऑफिसर हुजनि उन्हनि जी रज़ामंदी सां फूड अथॉरिटी रज़ामंदी सां हले पियो। मथे सिर्फ़ु इहो भउ ॾियारियो पियो वञे त भई कश्मीर में बदअमनी आहे पोइ तव्हां ईंदो त हीअं थी वेंदो को वञण लाइ तयारु न आहे। ऐं मजमूई तौर ते हीउ जो कमु आहे को लिक वारो न आहे हीउ सरेआम इंडस हाईवे ते जेको आहे हिननि जा वॾा वॾा कंटेनर जेके टैंकर आहिनि उहे मौजूदु आहिनि इते तयारु कनि पिया। ही पंजाब में जॾहिं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो उतां जेके बेसिकली इहो धंधो घणो पंजाब में थींदो हुयो उतां जॾहिं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो पंजाब में सख़्ती थी त वेझो ज़िलो इहो आहे तंहिंजे करे इते सॼी उहा माफ़िया शिफ्ट थी। असांजे माण्हुनि खे सेखारियो असांजा माण्हू हाणे ठाहे करे तव्हां ताईं साहिल जोगी साहिब ताईं मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि वेझा इवन देरा बुगटी सुई ताईं हीउ जो खीर आहे इहो मोकिलनि पिया। साहिल साहिब मां तव्हां ॾे ईंदुसि पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे। अच्छा साहिल साहिब छा सबबु आहिनि सखर में तव्हां जेका शइ खे वेझड़ाई खां ॾिसो पिया कार्रवाई छो न पई थिए जॾहिं ख़बर आहे तव्हांखे ख़बर आहे मूंखे ख़बर आहे फूड अथॉरिटी उन दुकाननि ते न पई वञे जिते इहो खीर ठहे पियो आम रवाजी तौरु फोटो सेशन लाइ हल्के खां हिकु अधु जेको आम जेको रेस्की खपाइण वारो माण्हू आहे उन ते वञनि पिया कार्रवाई छो न पई थिए छा सबबु छा आहिनि को माफ़िया मुलविस आहे या को वॾी ताक़तूं बि हिन में मुलविस आहिनि। बिल्कुलु सुभान साहब तव्हां पहिरियों बि इहा ॻाल्हि कई हाणे बि उहा ॻाल्हि कयो पिया त हीअ हिकिड़ी वॾी माफ़िया आहे खीर माफ़िया। असां वटि हर क़िस्म जी माफ़िया आहे न त इन तरीक़े ते हीअ केमिकल मिलियल खीर माफ़िया आहे। ऐं सखर में रमज़ान शरीफ़ बाग में हिते डिप्टी कमिश्नर तॾहिं हुयो मोहम्मद बख़्श राजा धारी उन पारां जेका आहे हिते नोटिफिकेशन जारी कयो हुयो केमिकल वारनि खीर जे ख़िलाफ़ वठपकड़ कई वई त उन वठपकड़ जे दौरान असिस्टेंट कमिश्नर तॾोकी हुई सोबिया फलक ऐं मुख़्तियार कार सिटी बाबर बोलो उन्हनि गॾियल तौरु कार्रवाई कयूं ऐं मणे ऐं जेको आहे खीर उहो हारियो वियो ज़ाया कयो जो केमिकल मिलियल हुयो इन जे करे उहो वधि में वधि कार्रवाई जेका आहे असां हिकु हफ़्ते ताईं बि न हली उहा असिस्टेंट कमिश्नर हितां बदिली थी वई डिप्टी कमिश्नर सखर जो हितां जो पासो उहा बदिली थी वियो हाणे सिटी मुख़्तियार कार बाबर बोलो हाणे हिते आहे पर ॿिया अफ़सर जेके आहिनि तब्दील थी विया त यानी एतिरी जेका माफ़िया आहे उहा मज़बूत आहे। हाणे साॻियो उहो खीर हले थो पियो हितां जा होटल वॾा हुजनि हितां जी फैक्ट्रियूं हुजनि उन ते खीर हले पियो। जेका ॻाल्हि कश्मीर वारनि दोस्तनि बि कई त उते एतिरा मींहनि जा वाड़ा न आहिनि जेतिरो खीर अचे पियो चाहे खपत आहे। पोइ सबबु इहो आहे
पंजाब खां जेको मिलियल खीर अचे थो केमिकल वारो खीर उहो खपायो वञे थो। हाणे सखर में रोज़ानी जेको ॿुधायो पियो वञे त 2.5 खां 3 लख मण जेको आहे डेली खीर जी खपत आहे। पर हाणे एतिरे खीर जेको आहे हिते वाड़ा न आहिनि जेको उहो खीर जी पूरत करे। साल साहब वाड़ा जी ज़रूरत ई कोन्हे, उन वटि मटीरियल पियो आहे जंहिंमां खीर ठाहींदा आहिनि, उहो को केमिकल आहे ऐं को किथां खणी अचण जी ज़रूरत ई उन्हनि खे न आहे। उते उन केमिकल पाणी जे कश्मीर छो दरिया वेझो आहे उते, ऐं उनमें सिर्फ़ु केमिकल में पाणी में सिर्फ़ु केमिकल ई विझणो आहे ऐं पोइ उहे टैंकर भरणा आहिनि ऐं सप्लाई करिणो आहे। बिल्कुलु ईअं पियो थिए। कश्मीर खां उहो खीर असां ॾे ईंदो आहे पंजाब खां कश्मीर रस्ते, ऐं ॿियो वरी असां ॾे खीर ईंदो आहे पंजाब खां घोटकी रस्ते। उहो सखर तरफ़ टैंकर भरिजी खीर जा ईंदा आहिनि ऐं उहे सरेआम हिते जेके खीर जा वॾा डीलर्स आहिनि, एजेंट आहिनि, उन्हनि ताईं खीर पहुचायो वञे थो। उतां खां पोइ वरी जेको आहे सो खीर जी सप्लाई थिए पई। त सरेआम विकिरो थी रहियो आहे ऐं पंहिंजी सिंध खे त हिकिड़ो सिस्टम हलाए थो पियो। उन सिस्टम तहत इहे सभु जेके आहिनि मिली भगत आहे। सखर जा होटल वॾा वॾा तव्हां ॾिसो, उते का बि फूड जी चेकिंग न आहे। ज़हरीलो खाधो जेको आहे सो माण्हुनि खे खाराए पियो वञे। उन खां अलावा तव्हां वञी ॾिसो त खीर जेको आहे सो केमिकल वारो आहे। ऐं ॿी ॻाल्हि मां हिते कंदुसि त असां वटि सिंध में कैंसर हाणे आम थी वियो आहे। वजह इहा ई आहे त ख़राब केमिकल वारा खाधा, केमिकल वारो खीर। ऐं कैंसर अॻे थींदो त ख़ौफ़ हूंदो हो, हाणे कैंसर जो ॿुधी माना आम रवाजी बीमारी थी वई आहे। सिंध में सभ खां पहिरियों नंबर जेको कैंसर आहे उहो गले जो कैंसर आहे। उन खां पोइ ॿियो नंबर जेको कैंसर आहे उहो फेफड़नि जो कैंसर आहे। टियों नंबर जेको वॾो कैंसर आहे उहो आहे ब्रेस्ट कैंसर, छातीअ जो कैंसर। त यानी ही टई कैंसर जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं त हिन जेका बुनियादी जड़ आहे, बुनियादी जड़ केमिकल वारो खीर, सुठा खाधा, सही साफ़ खाधा न हुजण जे करे इहे बीमारियूं पैदा थियनि थियूं। त यानी ही खीर न पर ज़हर विकिरो कयो पियो वञे। ऐं असांजे सखर शहर में सभ खां वॾो जेको वधि खां वधि जेको केमिकल वारो खीर आहे उहो नए ॻोठ में विकिरो थिए पियो, सरेआम विकिरो थिए पियो। उते हाणे 240 रुपया खीर किलो आहे। हुते तव्हां वेंदव त तव्हांखे 120-150 रुपए खीर जेको मिलंदो। यानी उते एतिरो जेको आहे केमिकल वारो खीर आहे, एतिरो जेको बेकार ऐं मुज़र सिहत खीर आहे जो तव्हांखे 100-150 रुपए फी किलो मिलंदो। तव्हांखे ॻोठनि में बि कोन मिलंदो। बिल्कुलु ईअं आहे साहिल साहब। अच्छा शाहिद साहब, मां तव्हां ॾे ईंदुसि, मूंखे ॿुधायो मीरपुर ख़ासि में ही खीर वारो ज़िक्र पाण कयो, उन खां अलावा जेके मिलावट वारियूं शयूं आहिनि, मिसाल घी ठहे पियो, मुख़्तलिफ़ शयूं ठहनि पियूं, उन्हनि ते उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी नज़र ईंदी आहे या उहे बि उनखे बि छूट मिलियल आहे बसि त माण्हू खे लुटियो, माण्हुनि खे फुरियो? छा मजमूई सूरत हाल आहे वैसे सॼे डिवीज़न अंदरि? साईं जेकॾहिं ॾिसूं था न जेको असां अक्सर डेयरियुनि तां खीर बि वठूं था त उहो बि सॼो मिलावट शुदा। तव्हां होटलनि ते वञी जिते चांहि था पियो त तव्हां अंदाज़ो लॻायो हूंदो त उते को खीर विकिरो कंदड़ जेका आहे उहा गाॾी तव्हां कॾहिं कोन ॾिसंदो। सुबुह जे टाइम पियो अधु मण वठनि था ऐं उहो को ॾेखारण जे लाइ। बाक़ी अक्सर होटलनि ते ॾींहं में तव्हांखे ॿाहिरां को खीर ईंदे नज़र ईंदो ई कोन्हे, छाकाणि उहे उते ई पाण ई केमिकल मिलाए ऐं उन ई खीर खे पाणीअ मां तयारु पिया कंदा आहिनि। साॻिए तरीक़े सां उहा बि सॼी मिलावट शुदा जेका आहे, उहा मिलावट वारी जेका उहा तव्हांखे दही मिलंदी, उनमें ओरिजिनलिटीअ जी जेका ख़ुशबू जेका दहीअ जी अचणु घुरिजे, धौरे जी अचणु घुरिजे, उहा तव्हांखे न मिलंदी। साॻिए तरीक़े सां तव्हां मिर्चूं वठंदो त तव्हांखे उहे मिर्चूं ओरिजिनल न मिलंदियूं। उनमें वरी जेको उहो काठ जो जेको ॿूरो आहे उहो तव्हांखे रंग थियल जेको आहे उहो मिलंदो। तव्हां वरी जेकॾहिं मिठाइनि जे दुकाननि ते वञो त सड़ियल हिकिड़ो जेको तेल आहे, मुसलसल जिते समोसा ऐं पकोड़ा जे मिठाई था वञनि, उहो कारो थी थो वञे। हेॾो इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जी उन मां बू पई ईंदी आहे, पर उहो बि उते पियो ठहंदो आहे। सरेआम इहे सभई शयूं पियूं हलंदियूं आहिनि त मज़ा लाइ जो वरी केरु उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई करे, कार्रवाई थिए नथी ऐं पोइ मजबूरी तौर ते माण्हुनि खे जेको आहे उहो नुक़सान थियनि था, सिहत जा इशू पैदा थियनि था। इहो ई मामला। ठीकु आहे, बिल्कुलु ईअं आहे। अच्छा परवेज़ साहब, मां तव्हां ॾींदुसि आख़िर में ऐं पोइ प्रोग्राम खे ख़तमु वारे वाइंड अप करण वारे पासे मां वेंदुसि। मूंखे ॿुधाइजो त तव्हां सीनियर आहियो, वॾे अरसे खां जेको आहे त इन फील्ड में आहियो, रिपोर्टिंग कयो पिया, शयुनि खे वेझड़ाई खां ॾिसो पिया, सबबु छा आहिनि आख़िर जेको हेॾो वॾो जेको कहर थिए पियो माण्हुनि खां? जेके ऑफिसर उहे बेहस थी विया आहिनि या पर उनखे परवाह न आहे, पाण हीउ इस्तेमालु करिणो कोन्हे, छाकाणि त उनखे त उहो पुॼाए ॾियनि था मंथली जेको पैसा, उनखे ख़बर हूंदी आहे, पाण सुठी शयूं इस्तेमालु कनि ऐं माण्हुनि खे उन माफ़िया जा रहमो करनि छॾियो आहे। छा मामिलो आख़िर जो एॾी तेज़ी में जेको आहे त आम माण्हू असांजो समझ बूझ वारो आहे, भाॻियो आहे, उनखे ख़बर आहे खीर आहे, हीउ मिलावट वारो खीर आहे, पर मिलावट बि जुमिलो चवणु दुरुस्त न आहे, ज़हर आहे पूरो।
सुभाणे साईं ॾिसो न तव्हां असां जेकॾहिं असां सिर्फ़ु ऑफिसरनि जे छोकिरियूं त ऑफिसर रखियल कंहिंजा MNAs MPS जा रखियल हाँ बिल्कुलु ईअं आहे MNAs MPS जीअं असां हिते आवाज़ उठारियूं था जेकॾहिं सचा नवाम सां असेंबली में आवाज़ उठारनि न जेकॾहिं उन्हनि जी नथी हले सिंध गवर्नमेंट में वफ़ाक़ी हुकूमत में त उहे आवाज़ उठारनि न उहे जेकॾहिं DC सभु उन्हनि जा रखायल आहिनि SSP सभु उन्हनि जा रखायल आहिनि अगरि चवंदा त मुंहिंजो रखायल न साईं हाणे उहे जेकॾहिं नंढो ॾियनि इन्हनि खे उन्हनि खे नंढो ॾियनि हाणे MPS MNA जो को बि पुटु तव्हांखे मिलंदो जो को बीमार थियो केमिकल वारो खीर पींदो आहे न उन्हनि खे पंहिंजूं मेयूं रखियल वाड़ा रखियल आहिनि उन्हनि जा पंहिंजा नौकर चाकर आहिनि ज़ुल्म जी इंतहा आहे जेसिताईं सिंध गवर्नमेंट जेसिताईं वफ़ाक़ी हुकूमत जेसिताईं MPS MNA असांजा सचा न थींदा तेसिताईं असां पीड़दा रहंदासीं ही ऑफिसर उन्हनि जा रखियल आहिनि ही उन्हनि जा किराए जा माण्हू आहिनि साईं समूरा सही असांखे जेको आहे सो तारुफ़ अवाम खे बि वठणु घुरिजे असां ॾिसो न हिकिड़ो पाणी जो इशू आहे हिकिड़ो खीर जो इशू आहे उन ते हिकिड़ी पार्टी आहे 5 पार्टियूं आहिनि 50 माण्हू खणी करे एहतिजाज कंदा 5000 माण्हू निकिरी पवनि हर हिकु ज़िले में तव्हां छा सम्झो था छो न रिज़ॉल्व थींदो इशू हर इशू रिज़ॉल्व थी सघे थो अवाम में असांजी में थोरो जेको आहे सो बुर्दबारी पैदा करणु असांजो बि फर्ज़ु आहे जीअं असां हे प्रोग्राम कयूं था ऐं उन खां पोइ जेके असांजा MPS MNAs आहिनि जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि सिंध गवर्नमेंट आहे जन खे वोट मिले थो बिलावल साहब खे वोट मिले थो आसिफ ज़रदारी साहब खे वोट मिले थो उन्हनि जो फर्ज़ु आहे उहे असांजे माण्हुनि जी सिहत जो असांजे माण्हुनि जी इलाज मुआलिज जो मुआफ़िज़ थियनि अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आहे परवेज़ साहब जेसिताईं असांजो माण्हू जॾहिं उहा डिमांड न कंदो त हुननि खे कहिड़ी लाचार असांजे माण्हुनि खे बि निकिरणो जेको तव्हां जुमिलो दोस्त चयो असांजे माण्हुनि में थोरो इहो थी वियो आहे त असां एहतिजाज कयूं था जो खटल नथो निकिरे पर ईअं न आहे असां जेकॾहिं चुप करे वेंदासीं हाणे ईरान जी जंग जा तव्हांखे नतीजा मिलिया न मिलिया ईरान जो अवाम मुतहद थियो न थियो इहो ई आहे न असांजो मुतहद थिए बिल्कुलु इहा परवेज़ साहब ठीकु आहे परवेज़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी साहिल जोगी साहब तव्हांजी महिरबानी रशीद सुमरो साहब तव्हांजी महिरबानी शाहिद ख़ासकेली साहब तव्हांजी महिरबानी नाज़रीन बिल्कुलु ज़बरदस्त ॻाल्हि आहे परवेज़ साहब असांखे मुतहद थियणो पवंदो पंहिंजे हक़नि जे लाइ ॿाहिरि निकिरणो पवंदो तंहिं सूरत में थींदो न त असांजा ही जेके माण्हू आहिनि उहे ईअं ई माफ़िया हथां इन कॾहिं कहिड़े सूरत में कॾहिं कहिड़ी सूरत में हाणे हालत आहे इहा कहर आहे जेको आहे हिकिड़ो खीर जी सूरत में सॼी सिंध में ज़हर जो विकिरो जारी आहे पर केर बि उनखे रोकण लाइ तयारु न आहे जेका अथॉरिटी ठहियलु आहे हुनजो कमु आहे त हू इन ज़हर जे कारोबार खे रोके सॼे सिंध में हुननि जे जेके अमलदार आहिनि उहे मुक़ररु थियल आहिनि पर उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई करण लाइ तयारु न आहिनि हालत इहा आहे जीअं मां पहिरियों चयो त मुबैना तौर ते हिकिड़ो आम नंढो मुलाज़िम जेको जॾहिं अथॉरिटी सॼी हलाईंदो त पोइ उते कहिड़े क़िस्म जी कार्रवायूं थींदियूं कहिड़ा जेको आहे त उते जेको आहे त माण्हुनि जी बहितरी लाइ कमु थींदो कराची में केमिकल खीर खां वेंदे कश्मीर ताईं केमिकल वारो खीर पंहिंजी जाइ ते मिलावट वारी शयूं पंहिंजी जाइ ते पर हालत इहा आहे त कराची में साफ़ पीअण वारो पाणी जेको पैसनि ते विकिरो थींदो आहे उहो बि बहितर न आहे इहे पाण अमलदारनि जे ज़बानी चयल आहिनि रिपोर्ट साम्हूं आयल आहिनि पर कार्रवाई करण लाइ को बि तयारु न आहे अॼु प्रोग्राम ॾियां सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए माण्हू मुलाक़ात थींदी तेसीं ताईं अला भाई।